नाज़रीन नाज़रीन आऊं आहियां पंहिंजो दोस्त मुमताज़ अली मला ऐं अॼु असां जाने फ़क़ीर ॾांहुं वञी रहिया आहियूं ऐं हुनजो जेको जाने फ़क़ीर जेको आवाज़ु आहे मिठास हुनजी जेकी आवाज़ में आहे जेको हुनजी मुहबत आहे आवाज़ में तव्हां ॿुधंदो यकीन कयो एतिरो बहितरीनु आवाज़ु अथसि एॾी हुनजी आवाज़ में मिठास आहे जो मुंहिंजी दिलि बार बार चवंदी आहे त जाने फ़क़ीर खे ॿुधां ऐं जाने फ़क़ीर जो आवाज़ु जेको आहे कैच कयां ऐं उहो ई असां जेको आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे फ्रेंड टीवी उन ते हलायूं त अॼु असां इन जे लाइ ओॾा वञी रहिया आहियूं ऐं अव्हांखे ॾेखारियो थी हुनजो रोड आहे हुनजो गस आहे जेको असां हुन वञूं था ऐं उन सां गॾो गॾु जेका आहे मुंहिंजी पंहिंजी बाइक बि जेका आहे सा रोड ते बीठी आहे साम्हूं साम्हूं तव्हां ॾिसंदव रोड ते मुंहिंजी बाइक बीठी आहे ऐं असां उनजी आवाज़ खे कैच करण लाइ अॼु असीं हुनजे ॻोठु वञी रहिया आहियूं त अचो त तव्हांखे हुनजो आवाज़ु ॿुधायूं ऐं हुनजो जेको फ़न आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं उहो ग़रीब मज़दूर माण्हू आहे राति को कमु कंदो आहे ऐं दुआ कयो त अॼु घरु हुजे त असां हुन सां जेको आहे हुनजे मधुर आवाज़ खे ॿुधूं। हा जाने फ़क़ीर आऊं अॼु वरी ॿिया तव्हां सां मुलाक़ात करण लाइ आयो आहियां। अर्ज़ु इहो त माण्हुनि जो माना राय आहे त आख़िर इहो जाने फ़क़ीर छा कंदो आहे त तव्हां पंहिंजी जेको थोरी असांखे हिस्ट्री ॿुधायो त तव्हां जो कमु कहिड़ो आहे ऐं नात जो शौक़ु तव्हांखे कीअं थियो? मज़दूर आहियूं, पहिरीं मज़दूरी कंदा हुआसीं, वरी मज़दूरी करे करे पोइ वरी जेको आहे सो राज़ के कम में आयासीं। पोइ राज़ के कम जो असांजो इहो हुनुरु आहे, राज़ को कमु कंदा आहियूं। बचपन खां वठी असांजो वाल साहबु जॾहिं नंढड़ो असां त असांजो वाल साहबु नातूं चवंदो हो, सुघड़ सुठो हो। टेलीविज़न जे टाइम खां ॿाहिराड़ी प्रोग्रामनि में घणो मशहूरु हो, ॾोर बेत चवण जो बि घणो मशहूरु हो। असांजे घर में असांजो वाल साहबु सुठो सुघड़ हो। अलहमदिल्ला उनजी पंहिंजे वाल साहब जी सोबत में अची करे बचपन खां वठी असांखे नात जो शौक़ु थियो। पोइ सुठनि ऐं वॾनि मौज़नि जे महफ़िलुनि में वेठासीं। पोइ हिन वक़्तु अलहमदिल्ला असां नातूं पढ़ूं पिया ऐं इहो बचपन खां वठी असांजो शौक़ु आहे। जॾहिं खां वठी असांखे सम्झ अल्लाह ताला ॾिनी ऐं असांजे घर में पंहिंजे वाल साहब जी तरबियत हुई। अलहमदिल्ला हींअर हे नातूं चऊं पिया, तव्हां ॾिसो पिया। अच्छा, असांखे तव्हां हाणे कहिड़ी बार नात ॿुधाईंदो जेका तव्हांजी पसंदि जी नात हुजे सा असांखे महिरबानी करे ॿुधायो त तव्हांजी महिरबानी थींदी। अल्लाह जो नालो मिठो, सोणे मोहम्मद जो नालो मिठो, कहिड़ा नाला मिठा बयानु करे, कहिड़ा नाला मिठा बयानु कयां। तारीफ़ हुन अल्लाह जी जंहिं ही सॼो रंग रचायो आहे ऐं असां ते हुन जा करीम रब रहीम जा अहसान आहिनि। बसि असांजे नज़रनि में तव्हांखे हाणे आउं अमर जे शान में कुझु ॿुधायां थो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे प्यार वारी तुंहिंजी बोली अमावो, वॾे प्यार वारी तुंहिंजी बोली अमां ओ बचण खे ॾिनई, जॾहिं लोली अमावो वॾे प्यार वारी तुंहिंजी बोली अमां ओ बचण खे ॾिनई, जॾहिं लोली अमावो वॾे प्यार वारी। हथेड़नि खां वठी तुंहिंजी जल पंदड़ो सेखारी, नज़र प्यार वारी असां पल पल निहारी। हथेड़नि खां वठी तुंहिंजी जल पंदड़ो सेखारी, नज़र प्यार वारी असां पल पल निहारी। दुआउनि लाइ झले बीही झोली अमां ओ बचड़न खे ॾिनई,
जॾहिं लोली अमावो वॾे प्यार वारी तुंहिंजी ॿोली अमावो वॾे प्यार वारी तुंहिंजी ॿोली अमा ओ बचड़नि खे ॾिनई जॾहिं लोली अमावो वॾे प्यार वारी फिज़ जूणे जे जोतों में साहो आहे नंढपिण खां वठी जी जल तोसां चाहो आहे फिज़ जूणे जे जोतों में साहो आहे नंढपिण खां वठी जी जल तोसां चाहो आहे सदा ख़ुशि थी रहे तुंहिंजी टोलीअ मां ओ बचड़नि खे ॾिनई जॾहिं लोलीअ मावो वॾे प्यार वारी तुंहिंजी ॿोलीअ मां ओ बचड़नि खे ॾिनई जॾहिं लोलीअ मावो वॾे प्यार वारी। नाज़रीन उम्मीद है तव्हांखे आवाज़ पसंदि आयो त जान फ़क़ीर जो ऐं इंशाल्लाह वरी ॿिया मिलंदासीं असां तव्हां सां वरी कंहिं ॿी वीडियो में मुलाक़ात कंदासीं तेसिताईं असांखे इजाज़त अल्लाह हाफ़िज़।